अस्सलाम वालेकुम सिंध वासियो तव्हां मूंखे सुञाणो था त मुंहिंजो नालो असद ख़ान कुरैशी आहे ऐं मूंखे अक्सर फिल्मनि ऐं ड्रामनि में ॾिठो हूंदो। अॼु हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां शेयर करणु चाहियां थो। तव्हांजे बचनि जे मुस्तक़बिल जो सुवालु आहे। कराचीअ जे अंदरि दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में उतां जी जेका इंतिज़ामिया आहे बदमाशी ते लही आई आहे। उहे पाण में मिली भगत करे असांजे सिंधी शागिर्दनि सां जेको माटेली माउ वारो सलूक कयो अथनि, ख़ासि करे हिकिड़े यतीम छोकिरे जी उन्हनि दाख़िला कैंसिल कई आहे महज़ इन्हीअ करे त हुन उते केक काटियो सालगिरह जो। अहिड़ो ई केक उतां जे इंतिज़ामिया जे हिकु चङे मुड़ुस बि काटियो आहे। उनखे बि त सज़ा मिलणु घुरिजे न, उनखे बि नौकिरी में बर्ख़ास्त कयो वञे। दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी वारनि खे असां ख़बरदार था कयूं। असीं सिंध जा वारिस आहियूं, कराची में रहूं पिया। कराची गादी जो हंधु आहे सिंध जो। सिंधी शागिर्दनि सां माटेली माउ वारो सलूक न कयो। जेकॾहिं तव्हां इहो रवैयो न बदिलियो न, पोइ तव्हां ॾिसजो त हीअ फ़नकार, हीअ गुलूकार ऐं सिविल सोसाइटी जा सभु माण्हू असीं सभु यकमुश्त थी करे उन्हनि सिंधी शागिर्दनि जी रहनुमाई बि कंदासीं ऐं पुठि भराई बि कंदासीं ऐं उन्हनि जा भरझलिया बि थींदासीं ऐं तव्हांजे ख़िलाफ़ु रोडनि ते बि ईंदासीं ऐं दाऊद इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जे गेट ते वेही करे धरणो बि हणंदासीं।